ज़िंदगी भी हिकु किताबु आहे, अहिड़ा मिसाल ॾिना वेंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां उन बारे में सोचींदा त ज़िंदगी जेकॾहिं किताबु आहे त तव्हां ज़िंदगीअ कहिड़े नमूने ॾिसो था। किताबु पढ़ियो वेंदो आहे ऐं किताबु लिखियो बि वेंदो आहे, त छा तव्हां ज़िंदगीअ खे सिर्फ़ु पढ़ण वारो किताबु था सम्झो या उहो किताबु था सम्झो जंहिंमें कुझु चैप्टर्स ऑलरेडी लिखियलु आहिनि ऐं कुझु तव्हां पंहिंजा जोड़े रहिया आहियो। ॿिन्ही नज़रियनि में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। जेकॾहिं असां ज़िंदगीअ खे किताबु सम्झूं था ऐं लिखियलु था सम्झूं त ईअं चइबो त असां पाण उन में कुझु न लिखी रहिया आहियूं, जेको आहे उहो असांखे मिलियो आहे। पर जेकॾहिं किताबु असां सम्झूं अणपूरो आहे ऐं उन में असां कुझु जोड़े था सघूं त उनजो मतिलबु आहे त असां बि कुझु कॉन्ट्रीब्यूट करे था सघूं पंहिंजी ज़िंदगीअ में ऐं पाण जीऊं था, उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां जीऊं था, त उहो आहे किताबु लिखणु। त किताबु ज़िंदगीअ सां जुड़ियल आहे ऐं कुझु असां पंहिंजे मन सां लिखंदा आहियूं, कुझु तन सां, छाकाणि त जेको औलादु हूंदो आहे उहो बि असां हिकु निशानी छॾे रहिया आहियूं पुठियां। ऐं जेकॾहिं असां कुझु अहिड़ा कर्म कयूं था, कुझु कयूं था, त उहो बि असां जोड़े रहिया आहियूं चैप्टर्स असां पंहिंजी ज़िंदगीअ में, जेके पुठियां माण्हू पढ़ंदा उनजो थी सघे थो कोई नतीजो भोॻींदा।